ओम शांति। हाणे असां बाबा की याद था करूं। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाबा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजी बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। मां आत्मा शांत स्वरूप, मां आत्मा सुखी आत्मा, मां आत्मा शांत आत्मा, मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां, मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां, मां आत्मा आनंद स्वरूप आहियां, मां आत्मा शक्तिशाली आहियां, मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मिठी मिठी ॿार बाबा चवनि था कि हाणे कॾहिं बि कंहिंखे असांखे नाराज़ न करिणो आहे न थियणो आहे। असांखे कॾहिं बि कंहिंसां न नाराज़ थियणो आहे न कंहिंखे नाराज़ करिणो आहे। असांखे जीवन में सदा यादि रहे कि नाराज़ थींदासीं या नाराज़ कंदासीं त हुन सां फ़ाइदो न आहे। भले तव्हांखे कंहिंसां ॻाल्हाइणु नथो वणे त न ॻाल्हायो, लेकिन हीअं न कि असां उन्हनि सां ॻाल्हायूं बि नथा ऐं उन जे बारे में ई सोचता था रहूं, है न। असां उन्हनि सां ॻाल्हायूं बि नथा ऐं उन्हनि जे बारे में ई सोचता था रहूं त तंहिंखां त नाराज़ थियो ई न। कंहिंखे नाराज़ कयो बि त हुन सां क्षमा मांगे वापसि संबंध जोड़े छॾियो, लेकिन नाराज़ करो बि था, थियो बि था, हुन जे बावजूद तव्हां हुन जे बारे में ई सोचो था त हिन सां कोई फ़ाइदो त न थींदो न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि असांखे ध्यानु रखिणो आहे, छो कि हिन सां समय ॾाढो वेस्ट थींदो। असांखे के नाराज़ कंदासीं या कोई असां सां नाराज़ थी वेंदो आहे त उन जे बारे में सोचदे उन जे बारे में उनखे सॉल्व कंदे कंदे असांजो समय वेस्ट थी वेंदो आहे, एनर्जी वेस्ट थी वेंदी आहे। और सभिनि खां ज़्यादा असांखे इहे यादि रखिणो आहे कि जीवन असांखे मिलियो आहे ख़ुशियूं मल्हाइण लाइ। हिन जीवन में असां सुठा कर्म करे असांखे ॿिए जन्म जे लाइ कमाई करणी। ये ॿ ॻाल्हियूं हमेशह यादि रखिणो आहे। भई असांखे जीवन मिलियो आहे ख़ुशि रहण लाइ, जीवन मिलियो आहे कुझु कर्म करण लाइ। कर्म कंदासीं, सुठो कंदासीं त असांजो भविष्य जे लाइ जमा थींदो। माण्हू सोचंदो आहे ॿारनि खे पढ़ाई पढ़ायूं, ताकी सुठो पढ़ी लिखी करे कमाईंदा, धंधो कंदा, पैसो कमाईंदा त जीवन में सुख वठंदा। लेकिन बाबा असांखे चए थो उहो त तव्हां हिन जन्म जे लाइ करो था, है न। उहो त असां हिन जन्म जे लाइ करूं था, लेकिन असांखे हिन जन्म जो भाग्य त असांजो पहिरियों खां ई लिखियलु आहे, है न। त असांखे इहो बि ध्यानु ॾियणो आहे शुरू खां ई, ख़ुदि बि ऐं पंहिंजे ॿारनि खे बि असांखे सेखारिणो आहे भई जीवन असांजो सिर्फ़ु इहो ई जीवन न आहे। अॼु माण्हू चवनि था कि इहो ई त जीवन आहे, खाओ पीओ मस्तु रहो। कंहिंखे दुख ॾिनो, कंहिंखे गारियूं ॾिनियूं, कंहिंखे छा कयो उहो कुझु ध्यानु नथो ॾे। चए थो अॼु त खावां, हिन जन्म जे लाइ त भविष्य में जंहिंमें जमा करा मां भविष्य जे लाइ।
अॻियां जी अॻियां ॾिसंदासीं। उहो ईअं थो सोचे मनुष्य, अॻियां जी अॻियां सोचे, लेकिन माण्हू इहे सोचे कि भई मूंखे अॼु जो ॾींहुं ॾाढो ख़ुशी जो ॾींहुं मल्हाइणो आहे, अॼु जो ॾींहुं मूंखे सॼो ॾींहुं सुख शांती ख़ुशी जो बिताइणो आहे, ऐं अहिड़ो ॾींहुं बिताइणो आहे कि मुंहिंजो कल्ह ॾाढो सुठो वञे। अॼु जो ॾींहुं असां सुठो जींदासीं न त असांजो कल्ह बि सुठो निकिरंदो। अगरि असां अॼु जे ॾींहुं सुठो कयो, सुठा कर्म कया, सभिनि जी दुआयूं वठूं, त असांजो कल्ह बि सुठो वेंदो। त ईअं जमा थींदो आहे न, त सिर्फ़ु इहे न सोचो अॼु खाओ पीओ मस्तु रहो, कल्ह जी कल्ह ॾिसंदासीं। कल्ह जे लाइ जॾहिं तव्हां बैंक बैलेंस जमा करे रखियो अथव, त कल्ह असांजो बैंक बैलेंस जे हिसाब सां न हूंदो, कल्ह असांजे कर्मनि अनुसार हूंदो। अगरि असांजा अॼु कर्म सुठा हूंदा त कल्ह ताईं उहो बैंक में पैसो पियो हूंदो। अगरि असांजो अॼु सुठो न आहे न त बैंक में पैसा गवर्नमेंट बि कढी वठंदी। जॾहिं देश बुख में मरंदो, जॾहिं हाणे समय अहिड़ो ईंदो कि बैंक गवर्नमेंट वटि पैसा न हूंदा, लेकिन माण्हुनि खे त खाराइणो आहे, त उहो बैंकनि मां बि कढी वठंदी। समय अहिड़ो अचिणो आहे, परमात्मा असांखे पहिरियों ई सभु कुझु ॿुधाए छॾियो कि समय अहिड़ो अचिणो आहे जॾहिं माण्हू खे अगरि पैसो न हूंदो आहे त ॾिसो पैसो न आहे माण्हुनि वटि त चोरियूं कनि, अलाए छा छा कंदा रहंदा आहिनि, हिक ॿिए खां छीनंदा रहंदा आहिनि। त जॾहिं देश में पैसो न हूंदो खाइण लाइ त गवर्नमेंट बैंक में न कढी सघंदी आहे, कढी सघंदी आहे। समय अहिड़ो अचिणो आहे। त बाबा असांखे चवनि था कि अगरि असांजो कर्म सुठो हूंदो अॼु त असांजो कुझु बि नुक़सानु न थींदो। त माण्हू बाबा इहे ई था चवनि कि पंहिंजे कर्मनि ते ध्यानु ॾियो, ईअं न सोचो हा भई असां अॼु त खाऊं पीऊं मस्तु रहूं, केरु दुखी थिए बि, कोई छा बि थिए, असांखे हुनजो मतिलबु न आहे। छो जी आत्मा सुख कॾहिं अनुभव करे सघंदी, आत्मा ख़ुशी कॾहिं अनुभव कंदी जॾहिं हुनजी ॿियूं आत्मायूं सुख शांती ख़ुशी में रहंदियूं। अगरि असां सभु आत्मा भाव आहियूं, अॼु असां सोचूं असां त खाऊं पीऊं मौज में रहूं, फलानो वञे भाड़ में, लेकिन असांजी अंतर आत्मा न ॾाढी दुखी परेशान थींदी आहे। उहो सोचदी आहे न न न मां बि खावां, उहो बि खाए। छो जी असां सभु आत्मा भाव आहियूं, असां सभु आत्मा भाव आहियूं। असां सोचदा आहियूं मां बि खायां, उहो बि खाए, लेकिन अॼुकल्ह माण्हू कोई पंहिंजी आत्मा जी ॻाल्हियूं ॿुधे ई नथो। सभु पंहिंजे देह अभिमान वश थी करे जीवन जीअनि था न, तॾहिं जीवन में एॾो सुख शांती ख़ुशी न आहे। त बाबा असांखे चवनि था पंहिंजी अंतर आत्मा जे बारे में जी ॿुधो। तव्हांजी अंतर आत्मा चाहे थी मां हुनखे दुख ॾियां, परेशान करां, ऐं मां खावां उहो न खाए। अगरि तव्हां नथा करे सघो त कम से कम हुनजे लाइ प्रार्थना त करे सघंदा आहियो, त परमात्मा ताईं त ॻाल्हि वञे, पोइ भॻवानु हुनजी कीअं न कीअं मदद कराईंदो। इहो बाबा असांखे चवनि था कि असांखे जीवन में कोई बि कार्य कंदे न अहंकार न अचिणो खपे कि मां ईअं कयो, मां ईअं कयो, मां ईअं करे सघंदी आहियां। असांखे अहंकार न अचिणो खपे। अहंकारी माण्हू कॾहिं बि जीवन में न ख़ुदि ख़ुशि रही सघंदो आहे, न ॿियनि खे ख़ुशि करे सघंदो आहे। जेके अहंकार हूंदो आहे न, देह जो अहंकार, उहो माण्हू न ख़ुदि ख़ुशि रही सघंदो आहे, न ॿियनि खे ख़ुशि करे सघंदो आहे। अहंकारी माण्हू पंहिंजो बि नुक़सानु कंदो आहे त ॿियनि जो बि नुक़सानु कंदो आहे। अहंकारी माण्हू आंतरिक सुख ख़ुशी अनुभव न करे सघंदो।
छो जो उहो भार मुक्ता में हूंदो, मां हीअं मां हीअं मां हीअं, हुनखे देह जो भान, देह जो अभिमान ॾाढो हूंदो आहे। असांखां कोई बि पुछे तव्हां केरु आहियो, झटि तव्हांखे पंहिंजी शिकिल यादि ईंदी, मां फलानी आहियां, फलानी जी धीउ आहियां, फलाने जी नुंहुं आहियां, फलाने जी ज़ाल आहियां, फलाने जी माउ आहियां, फलाने। तव्हां केतिरो पढ़ियल आहियो, मां एतिरी क्लास पढ़ियल आहियां। त झटि हुननि खे देह अभिमान ईंदो न, देह जे बारे में यादि ईंदो, मुंहिंजी देह छा छा कयो अथई। त बाबा चवनि था कि देह अहंकार माण्हुनि खे नुक़सानु पहुचाईंदो, इन करे हाणे देही अभिमानी ठहो। ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे हर कर्म कंदासीं त असांखे रिगार्ड बि मिलंदो। तव्हांखे मांगण जी ज़रूरत न मिलंदी, तव्हांखे माण्हू ख़ुदि इज़त ॾींदा। ॿियो माण्हू चवनि था कि हाणे असांजी न सभु इच्छायूं ख़तमु थियणी खपनि। परमात्मा चईंदो कोई बि कुझु मांगे न, उनखे अगरि असां सभु कुझु भॻवान जो सम्झी करे यूज़ करूं था, असां सोचूं था असां भॻवान जे ई कार्य में मददगार आहियूं, त ॾिसो ईअं लौकिक में बि अगरि कोई कंहिंजी ज़िम्मेवारी खणंदो आहे, सम्झो तव्हां कंहिंजी ज़िम्मेवारी खईं, लौकिक में बि अगरि ज़िम्मेवारी खईं त तव्हां सभु कुझु ॾिसंदा आहियो न उन्हनि खे। जीअं ॿार जी ज़िम्मेवारी तव्हां वटि आहे त तव्हां ॿार खे ॾिसंदव, ॿार वटि केतिरा कपिड़ा आहिनि, पढ़ाई लिखाई जे लाइ किताबियूं, फीस, हुनजे खाइण पीअण, हुनजे रहण, सभु कुझु ॾिसंदा आहियो न। अॼु ॾिसो अगरि माण्हू वॾो थो थी वञे त हुनखे कंहिंजे न कंहिंजी ज़िम्मेवारी त वठणी पवंदी न, न त छा कंदो। अॼु माण्हू एॾो वॾो थी करे बि सिर्फ़ु कमाए ऐं ख़ुदि ई खाए, ख़ुदि जो जीवन ई जिए। हा, कुझु सुठो कर्म करे थो, कर्म करे कमाए ऐं ख़ुदि खाए पी घुमे, त मज़ो न आहे न। भई माण्हू वॾो थी वञे त वॾो थी करे जेका नंढा ॿार हूंदा आहिनि न उन्हनि खे संभालणो खपे, न त केरु संभालंदो नंढे ॿारनि खे। इहे ई त जीवन आहे न। भई माण्हू सोचंदो आहे असां शादी करूं, ॿार पैदा करो, भले तव्हांखे शादी न करणी आहे न करो, लेकिन कम से कम असांखे जीवन में आहे न, हाणे वॾा जॾहिं असां वॾा समझदार थी विया आहियूं त या त देश जे लाइ कुझु करो, या माण्हुनि खे भॻवान जे बारे में कुझु ॿुधायो, इहो बि कर्म थींदो। या दुनिया में एॾा अनाथ ॿार आहिनि या एॾा ॿार आहिनि, अॼु माउ पीउ बि पंहिंजे ॿारनि खे नथो संभाले सघे। सोचो माउ पीउ थी करे हिकु ॿार खे नथो संभाले सघे। अॼुकल्ह पहिरियों त माण्हू एॾा ॿार कंदो हुयो, अॼुकल्ह हिकु ॿार खे बि ॿ माउ पीउ नथा संभाले सघनि। छो जो उहो पंहिंजी ई ॻाल्हियुनि में बिज़ी आहिनि, पीउ पंहिंजे धंधे में बिज़ी आहे, माउ पंहिंजी फ़ोननि में बिज़ी आहे, त ॿार खे कीअं संभालंदो। माण्हू जीवन सम्झो ई न आहे न। बसि परमात्मा चईंदो ॾिसो इहे त जानवर बि कंदो आहे, भई ॿार पैदा करे हुनखे खाइण पीअण हलणु सिखाए, त मनुष्य कम से कम इहे त करे कि हुन ॿार खे एतिरो लाइक़ु ठाहे कि उहो पंहिंजो ख़ुदि कमु ख़ुदि करे सघे, पढ़ी लिखी करे सुठो कमु करे सघे। पोइ उहो बि कुझु न कुझु कर्म करिणो हूंदो। ज़रूरी न आहे त शादी करो, ॿार पैदा करो, जीवन में एॾा कम आहिनि, ज़रूरी थोरी गृहस्थी ठाहिणी। जीवन में ॾिसो केॾा सारा कम आहिनि। अॼु तव्हां टीवी ॾिसो था त टीवी में माण्हू प्रोग्राम कंदा, पिक्चरियूं ठाहींदा, खेॾण जो कमु आहे, जेको बि तव्हां ॾिसंदा आहियो एॾी सारी चीजूं जो ठहनि थियूं, फ्रिज, एसियूं, गाॾियूं, इहे बि त केरु ठाहींदो न। देश जी रक्षा करण लाइ केॾा माण्हू आहिनि। ज़रूरी थोरी सभिनि जा ॿार शादी करे बसि ॿार ई पैदा करे संभालंदा आहिनि।
इहे कमु केरु कंदो न त। त दुनिया सोचे सम्झी करे ॾिसो दुनिया ठही आहे, लेकिन असांखे इहे न सोचणो बसि वॾो थी करे माण्हू शादी करे ऐं ॿार पैदा करे ऐं उनखे पाले। न, ॾाढा कम आहिनि, तव्हांखे जो करिणो आहे करो, पर बिज़ी रहो, कुझु न कुझु पंहिंजे जीवन में कंदा रहो। जॾहिं असांखे परमात्मा असांजी आत्मा खे शरीर मिलियो आहे, भॻवानु असांखे सभु कुझु एॾा सुठा कर्म सिखाया अथई, जंहिं कर्म करे करे असांखे एॾो सुठो जीवन मिलियो आहे। त अगरि तव्हां गृहस्थी आहियो, तव्हांजा ॿार अथव, त ॿारनि खे सुठी रीति संभालो, बोझ वश बंधन वश न संभालो। अगरि तव्हां ॿारनि पंहिंजी ड्यूटी सम्झंदव न कि परमात्मा मूंखे इहो कमु ॾिनो अथई, त तव्हां ॿारनि खे सुठी रीति संभालंदव। अॼु ॿार खे संभालण में मुश्किलात न आहे, लेकिन छा आहे कि अॼुकल्ह इहे फ़ोनियूं टीवियूं माण्हुनि जो दिमाग़ हेॾे होॾे घुमाइनि थियूं। अगरि माउ चाहे हुनजो ॿारु हुन सां गॾु आहे, अगरि माउ चाहे पीउ चाहे त पंहिंजे ॿार खे सुठी रीति पाले सघंदो आहे, लेकिन पीउ अगरि जास्ती लोभ में कमाइण जे पुठियां हूंदो, माउ अगरि हेॾे होॾे फ़ोननि ते ऐं टीवियुनि में बिज़ी हूंदी, त ॿारु हुन सुठी रीति हुनजी ग्रोथ न थींदी आहे। त इन करे न ख़ुदि जी ज़िम्मेवारी सम्झो। दुनिया में ॾिसो केॾा सारा माण्हू हाणे देश जे लाइ जो माण्हू लड़नि था, जो हुननि जी रक्षा करे थो। हाणे देश जे माण्हू देश जे लाइ लड़े थो, हुते बि फ़ोननि ते ॻाल्हाए त छा थींदो? देश जी सुरक्षा सुठी रीति थींदी? उहो बि हिकु टाइम कढंदा आहिनि, भई हिन टाइम ते असां घर वारनि सां ॻाल्हाए सघंदा आहियूं। पोइ कोई बि ॻाल्हि थी, हुनजी टेंशन बि न खणणी आहे, कमु बि त करिणो। अॼु हिते त जीवन में हिकु ॻाल्हि थिए थी त सॼो ॾींहुं माण्हू हुनजी टेंशन में थो वञे, पोइ न ॿारनि ते ध्यानु थो ॾिए, न रोटी पाणी ते, न पंहिंजी गृहस्थी में ध्यानु थो ॾिए, बसि हुन टेंशन में जी त कोई वॾी ॾाढी वॾी टेंशन अची वई। इहे ॻाल्हियूं त सभिनि जे जीवन में आहिनि न। तव्हां सोचो, जो देश जी रक्षा करण लाइ माण्हू हुते बीठा आहिनि, उन्हनि जा माउ पीउ न हूंदा, उन्हनि जा संबंधी न हूंदा, उन्हनि जे घर में टेंशन न हूंदी। अॼु टीचर पढ़ाए थी, हुनजे घर में टेंशन न हूंदी। अगरि असां सोचूं इहा टीचर त बसि पंहिंजी फ़ोननि में बिज़ी आहे, पंहिंजे घर जे टेंशन में बिज़ी आहे, त ॿारनि खे सुठी रीति पढ़ाए सघंदी? त माण्हू खे हुन समय सभु कुझु भुलिणो पवंदो आहे। त तव्हां बि घर गृहस्थी हलायो था, सॼो ॾींहुं फ़ोननि ते छो बिज़ी आहे? सॼो ॾींहुं टीवी छो था ॾिसो? ॿारनि ते बि ध्यानु ॾियो। हुन समय कोई फ़ोन न, कोई टीवी न, बसि ॿार सां थोरी खेॾो, हुनखे पढ़ायो, हुन सां गॾु रोटी खाओ, हुन सां गॾु टाइम। न त ॿार छो पैदा कया अथव? अॼु माण्हुनि वटि ॿार नथो थिए त रोइनि थियूं, असां वटि ॿार न आहे, ॿार न आहे। ऐं तव्हां वटि ॿार आहिनि त तव्हां हुनजी सुठी रीति पालना नथा करो, बसि पैदा करे, हा भई ठीकु आहे। पोइ हुनखे बसि थोरो सो नंढो हूंदो त खिलाईंदा, खेॾंदा, वॾो थींदो त बसि पंहिंजी फ़ोननि में ॿार खे चईंदा वटि तूं बि मोबाइल वटि टीवी ॾिस, असां बि मोबाइल, उहो बि मोबाइल। न, कम से कम ॿार खे पैदा करो था त हुनजी पूरी ज़िम्मेवारी उठायो न, हुनखे सुठी रीति हुनजी पढ़ाई ते बि ध्यानु ॾियो। छो असांखे पढ़ाई वढ़ाई सम्झ में न ईंदी आहे। कोई ॻाल्हि कोन्हे, खेॾी था सघंदा आहियो। हुन सां गॾु माण्हू फ़ोननि ते चए थो ॿारनि खे खेॾ वेई, असां वटि टाइम न आहे, असां इहे कमु था करूं। उहो ठीकु आहे, तव्हांखे ॿियो कमु बि हूंदो आहे, लेकिन थोरो समय कढी करे अगरि असां ॿार सां गॾु खेॾंदासीं त हुनखे खेॾण में इंट्रस्ट ईंदो। त तव्हां चओ मां थोरी देरि कमु करे अचां थी, तूं इहो खेॾ, ईअं कर, ईअं कर, ईअं कर। फ़ोननि में बि त करो था न, फ़ोननि में बि कमु बि करो था, फ़ोनियूं बि ॻाल्हायो, फ़ोन ते था ॻाल्हायो। त हिते तव्हां कमु बि करो, ॿार सां थोरो थोरो खेॾंदा बि रहो, हुन सां थोरो थोरो ॻाल्हाईंदा बि रहो, थोरो थोरो हुनखे सेखारींदा बि रहो। थोरो बि वॾो थींदो न, अञा थोरो ॻाल्हाइणु सिखंदो, ज़्यादा ईअं करणु, ॿार हेॾे होॾे भॼणु सिखंदो त माउ पीउ परेशान थी वेंदो। पोइ बसि हुनखे डांटणु मारणु, पोइ तॾहिं खां चईंदा आहिनि हीअ किनो थी वियो।
अरे किनो छा थी वियो आहे, त ॿार त ईअं ई कंदा न त ॿार छो खपनि, बसि मारण लाइ डांटण लाइ ॿार खपनि, पोइ अहिड़ा ॿार पैदा छो था करो। विदेश में अगरि कोई ॿारनि खे ईअं मारे डांटे न त हुनखे खणी वेंदा आहिनि, ॿार खे ई खणी वेंदा आहिनि, चईंदा माउ पीउ हिनजे मथां हिंसा थो करे। ऐं हिते त ॾिसो बसि थोरो वॾो थींदो मारणु डांटणु शुरू, पोइ वीचारो ॿार बि परेशान, माउ पीउ बि परेशान, न थिए त परेशानी, थिए परेशानी। त जीवन खे सम्झो, आख़िर असांखे जीवन कीअं जीअणो आहे, आख़िर असांजे जीवन जो लक्ष्य छा आहे, जीवन कीअं जीअणो, सदा सुख शांति ख़ुशी में जीवन जीओ, है न। सदा अहिड़ा कर्म करो कि असां हिन जन्म में बि सुखी रहूं, ॿिया जन्म जे लाइ बि जमा थींदो रहे। कंहिंखे बि असांखे नाराज़ न करिणो, चाहे उहो ॿार ई छो न हुजे। माउ पीउ चईंदो हिन ॻाल्हि ई अहिड़ी कई, पर परमात्मा चए थो कुझु बि थी वञे, कंहिं बि आत्मा खे नाराज़ न करिणो। ॿार जे शरीर में बि त आत्मा आहे न, नाराज़ त थिए थी न उहो, त उनजो बि बोझ त असांखे चढ़ंदो। अच्छा मीठी मीठी सिकिन जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना जीवन में सदा पवित्रता के धारण करे सदा अतीन्द्र सुख में जुड़ रहो। चईंदा आहिनि पवित्रता ही सुख शांति जी जननी आहे। मतलब जीवन में पवित्र रहण सां छा थींदो आहे, असांजे जीवन में सुख शांति ईंदी आहे। ॾिसो केॾा सारा गुरु संत सन्यासी आहिनि, है न, उहे हमेशह पवित्र रहंदा आहिनि। तव्हां सोचो जेको भॻवान जा नाम जपंदा आहिनि, जो सत्संग कीर्तन कराईंदा आहिनि, ज़्यादातर वो पवित्र ही रहंदा आहिनि। मतिलबु परमात्मा द्वारा प्राप्ति कॾहिं थींदी आहे, परमात्मा जी शक्ति असांखे कॾहिं प्राप्त थींदी आहे जॾहिं असां जीवन में पवित्र रहूं। पवित्र मतिलबु काम विकार सां मुक्त, काम क्रोध लोभ मोह अहंकार सां मुक्त। पवित्र मतिलबु फालतू सोचणु ॻाल्हाइणु टाइम वेस्ट करण सां मुक्त। त बाबा चवनि था कि सत्युग में भी सभी पवित्र रहंदा हुया। हिते के माण्हू खे चओ क्रोध न कर, ॿियो चिड़ न, चिल्लाए न, अखि न ॾेखारे त वीचारा डिस्टर्ब था थी वञनि। चईंदा न अखि कीअं न ॾेखारींदासीं, न त ॿुधंदो ई न, छो जो तव्हां आदत विझी छॾी आहे हुनखे कि मां हुनखे अखि ॾेखारींदमि उहो ॿुधंदो। त असां हुनजी आदत खे ख़तमु करायूं। असां बि सदा डबल अंसक जीवन जियूं, हुन आत्मा खे बि असां ओड़ा ई वाइब्रेशन ॾियूं। हिंसा न सिखायो। अॼु तव्हां मारंदव न ॿारनि खे त कल्ह उहो बि मारंदो। लेकिन अगरि असां मन वचन कर्म शुद्ध रहंदासीं त असांजा वाइब्रेशन उन्हनि वटि बि वेंदा त उहो बि शुद्ध रहंदा। स्लोगन आहे बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा इच्छाउनि जे वश परेशान आत्माउनि की परेशानियुनि दूर करो। बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा इच्छाउनि जे वश परेशान आत्माउनि जी परेशानी दूर करो। भई जीवन में ॾिसो माण्हुनि खे केॾी इच्छाऊं आहिनि, इच्छाउनि खे पूरो करण जे लाइ माण्हू केॾी महिनत थो करे, केॾी परेशानियुनि जो सामनो करिणो पवंदो। अॼु अगरि कंहिं माण्हू जी इच्छा आहे कि मां फ्रिज वठां न, अगरि हुनजी एॾी इनकम न हुजे लेकिन हुनजी इच्छा आहे मां फ्रिज वठां, त हुनखे फ्रिज वठण में पैसो कमाइण में केॾी परेशानी थींदी, केॾी प्रकार जी महिनत भागा दौड़ी करणी पवंदी न। त भले तव्हां इच्छा रखो कि हा फ्रिज वठूं, ज़रूरत जो सामान असांखे वठिणो आहे,
लेकिन उन में मोह न रखूं। पंहिंजो कर्म कंदा हलो, परमात्मा खे यादि करे, लेकिन ईअं न सोचो कि मुंहिंजी इच्छा आहे उहा हाणे पूरी थी वई। हाणे भी थी सकदी आहे, अगर पैसा आहिनि त, न आहिनि त थोरो धैर्य था रखो, पंहिंजे ॿिए कम में बिज़ी थी वञो। अच्छा, पोइ वापसि खां जॾहिं समय ईंदो तॾहिं पाण ई थी वेंदी, साइड बाय साइड कमाई भी कंदा वञो। त बाबा चवनि था जॾहिं असां जीअण सिखी वेंदासीं न, जॾहिं असां सभु कुझु यूज़ कंदे हुए कंहिंमें ममत्व न रखंदासीं, चलो अगरि चीज़ न आहे त कीअं असां उन ॻाल्हि खे हैंडल करे हली सघंदा आहियूं, त असांखे ॾिसी ॿिया भी सिखंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।